चवंदा आहिनि त दात जो दारोमदार ज़ात ते नाहे, यानी ही इंसान जी उहा खूबी आहे जेका न कंहिं किताब मां सिंघजे थी, न वरी का अमीरी या ग़रीबी सां वास्तो रखे थी। सिंध जी सरज़मीन बि अहिड़नि दात धणियुनि सां बेशुमार मालामाल आहे जेके ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजे अंदर जो उतार कनि था। मंज़ूर भट्टी बि सिंध जे उन्हनि माण्हुनि में शुमार आहे जंहिंजे दात सावण जे मींहं वांगुरु वसे थी। मंज़ूर भट्टी पंहिंजे फ़न जो आगाज़ खैरपुर ज़िले जे पछाड़ के तालके फैज़गंज जे नंढड़े शहर पकाचांग खां कई, जिते हू ॿाराणियुनि जे शादियुनि मुरादियुनि खां ईंदे स्टेज ताईं पहुतो ऐं पोइ रेडियो पाकिस्तान खैरपुर ते अप्रूल थी बाक़ाइदा पंहिंजे फ़न जो आगाज़ कयो। उन दौरान खेसि केतिरनि ई वॾनि फ़नकारनि सां संगत करण जो मौक़ो मिलियो, जंहिंमें नूरजहां, पठाणो ख़ान, मेहदी हसन ऐं ॿिया शामिल आहिनि। फ़नी सलाहियतुनि ते खेसि खोड़ सारनि एज़ाज़नि सां बि नवाज़ियो वियो ऐं फ़न ज़रिए दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में फ़न ॾेखारण जो बि मौक़ो मिलियो। मुंहिंजी ख़ुशकिस्मती हुई ऐं किंग द ऑफ ढोलक जो ख़िताब मूंखे ॾिनो वियो। जेके ऑफिसर आहिनि सकाफ़त जा रेडियो वारनि असां सां कॾहिं बि को अहिड़ो ताउन कोन कयो। जॾहिं बि वेंदा हुआसीं छबर ते वेठा हूंदा हुआसीं, कमु हूंदो त सॾु कंदा स्टूडियो में वेहंदा हुआ। या रेडियो जी गाॾी हूंदी त फाल्तू माण्हू लाइ हूंदी, हुनजे चमचनि लाइ हूंदी हुई। मां तौबा कई सही, मां कॾहिं बि रेडियो पाकिस्तान ते वेंदुसि ई कोन। चवंदा आहिनि त वक़्तु सदाईं हिकु जहिड़ो नथो रहे, तंहिं करे मंज़ूर भट्टी ते बि क़िस्मत जी देवी घणो वक़्तु महिरबान न रही। हिन जे फ़न खेसि शोहरत जे बुलंदियुनि ताईं पहुचायो, पर पेट जी बुख खेसि वापसि छिके आई, छाकाणि त उन फ़न मां खेसि एतिरो उजूरो न पियो मिलियो जो हुनजे घर जी चुल्हि ॿरी सघे। तंहिं करे अॼुकल्ह हू शहर जे मुख़्तलिफ़ पिड़ियुनि ते दवाऊं खपाईंदो आहे। हिकिड़े ॼाण मूंखे घर वारनि चयो, अकरीअ में प्रोग्राम थियो, साईं अली तकी बादशाह चयो तव्हांखे एवार्ड था ॾियूं। मेले जो आख़िरी राति वियासीं, असांखे हुननि कप ॾिनो। सुबुह जो मां खणी आयुसि, घर वारनि चयो चांहि पापा वठी ॾियो। मां कप ॾे इशारो कयो, मां चयो इन खां चांहि कोपो ऐं भई खंडु वठो, छो मां त सॼी राति वॼा मूंखे इहो ई एवार्ड नवाज़ियो जेको खणी आवां। वक़्त जे इन बेरम वाकिरे में ख़बर न आहे अहिड़ा केतिरा ई फ़नकार हूंदा जिन पंहिंजे फ़न जो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हूंदो ऐं गुरबत जी चकीअ में पिसचंदा हूंदा, पर ख़बर न आहे सकाफ़त खाते जूं अखियूं अलाए कॾहिं खुलंदियूं जो हू अहिड़नि फ़नकारनि जे फ़न खे मात मिलण खां बचाए सघंदा। इरफान चांग, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।